की वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडियो ऐं फौदिया सूमरे के जेका ताज पोशी थी ऐं जेका महफ़िल सजाई वई। MRC तरफां सेठ सादिक अली सिंध जे मशहूर अवामी फनकारा साइन फौजा सूमरो के सोनू ताज पहिराईंदो। जंहिंमें ताज पाराया विया इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे उन्हनि जे बारे में ॻाल्हि कंदासीं त इहो किथे पारायो वियो ऐं कहिड़ियुनि कंपनी वारनि जे तरफ़ां पारायो वियो। जलाल चांडियो ऐं फौदिया सूमरो सिंध जा ॿई वॾा फ़नकार हुया ऐं अवाम उन्हनि खे तमामु घणो चाहे पई ऐं प्यारु पई करे। पोइ इन जे करे जेको आहे सो केस्ट कंपनी वारनि ऐं उन खां अलावा ॿियनि दोस्तनि गॾिजी पाण में फ़ैसिलो कयो त इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे छो न हिकु सोना ताज पाराइजनि। ऐं हालांकि ये ॿई फ़नकार सोन पाइण जे लाइक़ु बि हुया ऐं इन्हनि ते सोन ठहंदो बि हुयो, छाजे करे जो इहे ॿई फ़नकार सिंध जा मक़बूल तरीन फ़नकार हुया ऐं अवाम इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे तमामु घणो चाहे पई। दोस्तों उन जॾहिं सोनारे वटि उहे ताज ठहिराइण जे लाइ विया त सोनारे खे जॾहिं ॿुधायो वियो त बाबा हे सोनो ताज ठाहे ॾे ऐं हे सोनो ताज असां जलाल चांडीअ खे पाराईंदासीं ऐं हे सोनो ताज असां फौदिया सूमरे खे पाराईंदासीं त सोनारा तमामु घणो ख़ुशि थिया ऐं घणा ॾींहं जेको आहे सो 8 खां 10 ॾींहं लॻी विया इन सोने ताज खे ठाहिण में ऐं उन खां अलावा इन खे तयारु करण में। दोस्तों इन सोने ताज जी क़ीमत उन टाइम में ईअं सम्झो किरोड़नि में ई, छाजे करे जो हिकु अनमोल हीरे सां ठाहियो वियो इहो सोनो ताज ऐं हिकु बहितरीनु तरीक़े सां तयारु कयो वियो। दोस्तों इन महफ़िल में हज़ारनि जी तादाद में माण्हू हुया। जे महफ़िल में ताज पोशी थी हुई जलाल चांडीअ ऐं फौदिया सूमरे जी। त दोस्तों पोइ हज़ारनि जी तादाद में माण्हू इकट्ठे थिया इन महफ़िल में ऐं सोना ताज जॾहिं पाराया विया इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे त माण्हू झुमरियूं पाइण लॻा ऐं इहे ॿई फ़नकार इन्हनि जे अॻियां सोन जो त को मुल्ह न हुयो, छाजे करे जो इहे ॿई फ़नकार पाण हिकु अनमोल हीरा हुया। सिंध जा हिकु भरपूर ऐं बहितरीनु फ़नकार हुया ऐं इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि अवाम जे नफ़्स खे वरितो, अवाम जे रगनि खे वरितो ऐं अवाम जे राय खे समझो। दोस्तों हज़ारनि जी तादाद में माण्हू हिननि खां फरमाइशूं कंदा हुया ऐं उन्हनि जूं हज़ारनि जूं फरमाइशनि खे पूरो करणु हिकु वॾे फ़नकार जी निशानी हूंदी आहे। दोस्तों जलाल चांडियो ऐं फौदिया सूमरो ओड़ा फ़नकार हुया जेके तमामु घटि अरसे में तमामु घणा मक़बूल थिया ऐं तमामु घणी उन्हनि खे सिंध वासियुनि इज़त ॾिनी ऐं मोट ॾिनी। दोस्तों जलाल चांडिया ऐं फौदिया सूमरे जॾहिं केस्टनि जी शुरूआति कई उन टाइम में सेलिमान जो दौर कोन हूंदो हुयो। माण्हू अची होटलनि ते ऐं घरनि में बसनि में गाॾियुनि में जेको आहे सो हिननि जा एल्बम ऐं हिननि जूं केस्टूं ॿुधंदा हुया। माण्हू ख़ासि करे होटल ते ईंदा ई इन जे करे हुया या फौदिया सूमरे जो कलाम वञी ॿुधूं या जलाल चांडीअ जो वञी कलाम ॿुधूं। दोस्तों इहे ॿई फ़नकार सिंध ऐं हिंद में पूरे में तमामु घणा मक़बूल हुया ऐं इन जे करे कंपनी वारनि इहो फ़ैसिलो कयो त इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जी ताज पोशी कई वञे ऐं इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे सोनो ताज पारायो वञे, छाजे करे जो इन्हनि तमामु घणी जेको आहे सो सिंध में महिनत कई ऐं उन खां अलावा कंपनी वारनि खे बि तमामु घणो लालच बि हुयो, छाजे करे जो कंपनी वारा इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खां किरोड़े रुपया कमाईंदा हुया, छाजे करे जो इहे ॿई फ़नकार तमामु घणा सिंध में मक़बूल हुया ऐं केस्ट कंपनी वारनि जूं बि तमामु घणियूं केस्टूं रिलीज़ पियूं थियनि ऐं केस्टूं खपनि पियूं सिंध में। पोइ इन जे करे जेको अवाम खे मद्देनज़र रखे करे कंपनी वारनि इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे इहे किरोड़े रुपयनि जा ताइफ़ इनाम ॾिना। त दोस्तों वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी